नाज़रीन वाक़िफ़ दाइंदा आलू तो खैरपुर में समाजी तंज़ीम पारां मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे। वधीक तफ़सील शकील जामरी जी हिन रिपोर्ट में। मरकज़ी तंज़ीम आराइया तरफ़ां आराई हाउस लुकमान में मशहूर सियासी समाजी अगवाननि अब्दुल मजीद आराई ऐं हाजी मुनीर अहमद आराई जी मेज़बानी हेठि 14 अहमद मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे, जिते परे परे खां ईंदड़ मरीज़नि जो चेकअप ऐं ऑपरेशन करण सां गॾु खाद खुराक ऐं रिहाइश पिणु मुफ़्त ॾिनी वई आहे। उन हवाले सां इंतज़ामिया ऐं मरीज़नि जो चवणु आहे त असांजी जेकी वेलफेयर ट्रस्ट आहे तंज़ीमी आराइया जी, उन जे तहत असां पूरे सूबे में ये आई कैंप लगाईंदा आहियूं। ठठे में, कराची में, हैदराबाद में, मीरपुर ख़ास में, निशोरो फ़रोज़ में, बदीन में, हाणे भी मेरापुर में, गुलारची में ऐं मातली में आई कैंप लगी चुकी आहे। ईअं बाक़ी हैदराबाद ऐं ठठो, कराची, मीरपुर ख़ास रहियल आहे, उते बि लॻंदियूं ई आई कैंपूं। 14 अखियुनि जी कैंप आहे, हुनखे 14 साल थी विया आहिनि जेके मुसलसल ई जेको हर साल इहा कैंप लॻंदी आहे। ऐं हुन में जेके मरीज़ जे हिते अचण खां पोइ सॼो ख़र्चो हिते थींदो आहे। माना उनखे मानी बि खाराईंदा आहियूं, रहाइश जे लाइ सहूलियत बि मिलंदी आहे हिते, ऐं उनजो ऑपरेशन जेको आहे उनखे लेंस बि पवंदो आहे, ऐं वरी उनखे रीचेकअप जे लाइ बि डॉक्टर हिते मौजूदु हूंदा आहिनि। उन में हिते असांजा स्काउट्स जेके आहिनि उहे वॉलंटियर ख़िदमत कंदा आहिनि, 40 खां 50 स्काउट्स, ऐं उन खां अलावा ॿिया बि मौजूदु शहरी जेके आहिनि उहे बि हिते ताउन कंदा आहिनि। पकाचां खां आया आहियूं, तालको फैज़गंज, अखि में सूरु आहे, तव्हांजे कैंप जी मशहूरी ॿुधी आया आहियूं, ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं हिन अखि मुंहिंजी में फुलो आहे, जेकर इहो लही वञे त महिरबानी थींदी। हुकूमत खे बि घुर्जे त सरकारी इस्पतालुनि में बहितर इलाज सां गॾु ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जीअं ग़रीब माण्हू भरपूर फ़ाइदो हासिल करे सघनि। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, खैरपुर।